मेड़ में सिंधी अदबी संगत शाख मेड़ पारां नामियारे अदीब मुतरजम कहाणीकार ऐं तालमी माहिर मीम नून मेज़ोन जी 5वीं वरसी मल्हाई वई। मीम नून मेज़ोन जी यादि में मेड़ाको थियो, जंहिंखे सदारती ख़िताब कंदे नामियारे अदीब शाइर ऐं संगत जे ज़िले राब्ता सेक्रेटरी उबैद मक्सी चयो त मीम नून मेज़ून अदबी बोली जो वॾो ख़िदमतगार हो। सिंध सदियनि ताईं केस यादि रखंदी। ख़ासि महिमान पीर ऑफ मेड़ सैयद मोहम्मद शाह चयो त मीम नून मेज़ून अदब ऐं बोली जो मोहसिन हो। अदब तालीम जे मैदान में संदसि वॾियूं ख़िदमतूं आहिनि। सिंधी अदबी संगत जे अॻूणे मरकज़ी खज़ानची आज़ाद अनवर कांडड़े चयो त मीम नून मेज़ून सिंधी अदब में खलील जिब्रान खे मुतारिफ़ करायो। मीम नून मेज़ून जे फर्ज़ंद ताहिर मेज़ून चयो त बाबा खे विछोड़े खे 25 साल थी विया आहिनि, पर संदसि यादूं अॼु भी ताज़ियूं आहिनि। संदसि कम खे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे। नामियारे शाइर इम्तियाज़ आदिल सुमरो चयो त मीम नून मेज़ून सिर्फ़ मेड़ जो न पर सिंध जो फ़िक्र हो। हू सदारती एवार्डी याफ़्ता हो। इन मौक़े ते अहमद खान चांडियो, एजाज मैसर, इमरान डीपर, अली अब्बास सोडर, इमरान मक्सी ऐं ॿियनि ख़िताब कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।